अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असी तव्हां खे हिकु सुठी शइ ॿुधाइणु चाहियूं था। दोस्तों असां गॾु सिंगर मौजूदु आहे शबीर सागर, जेको तव्हांखे कुझु ॿुधाईंदो पंहिंजे अल्फाज़नि में, सिंधी या उर्दू। चवंदा आहे कि असांखे सुठी कलेक्शन असांखे ॿुधाए। हीअ साईं शबीर सागर आहे, तमामु बहितरीन गुलूकार आहे, पर ही हिकु लिकियल गुलूकार आहे। बस ग़रीब गुरबत जे करे थोरो मशहूरु न आहे, पर असीं चाहियूं था असांजो दोस्त अॻिते वधे ऐं तरक़ी करे। कुझु यूट्यूब ते हिन जा वीडियो लॻायूं था दोस्तों, उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ईंदो ऐं अॻिते बि तव्हां हिन खे शेयर कंदा त जीअं असांजो दोस्त प्यारो अॻिते वधे। बाबा शबीर सागर, तव्हां कुझु पंहिंजे असांखे उर्दू में ॿुधाईंदा या सिंधी में ॿुधाईंदा? उर्दू में ॿुधायां। ख़ान साहब मेहंदी असांजो गानो आहे। अच्छा, बाबा हाणे स्टार्टिंग कर। एक हुस्न की देवी से मुझे प्यार हुआ था, है प्यार हुआ था। एक हुस्न की देवी से मुझे प्यार हुआ है। वो जुल्फ के जिस जुल्फ से शर्माएं घटाएं, मैं खान निगाहों के अदाओं के तराने, दे डाल मुझे उसने मोहब्बत के खजाने। हाँ ऐसी ही कराची, ऐसी ही कराची, ऐसा ही समा था। ये चांद भी पूरा था, ज़माना भी जवां था। एक पेड़ के साए में जब इक़रार हुआ था, एक हुस्न की देवी से मुझे प्यार हुआ था, है प्यार हुआ था। कश्मीर की वादी के वो पुरकैफ नज़ारे, कश्मीर है लम्हात मोहब्बत के जहाँ हमने गुजारे। अंगड़ाइयाँ लेकर मेरी बाहों के सहारे, गुलजार नजर आती थी वो शर्म के मारे। यक तरफन थे हुस्न मोहब्बत के इशारे, उसने भी कई बार मेरे बाल संवारे। एहसास का जज्बात का इज़हार हुआ था, एक हुस्न की देवी से मुझे प्यार हुआ था, है प्यार हुआ था। दोस्तों यो असांजो सिंगर शबीर सागर आहे, हिकु लिकियल आहे सिंगर। असीं चाहियूं था असांजा जेके दोस्त आहिनि, जेके लिकियल आहिनि, उहे अॻियां अचनि। असांजी कोशिशि रहंदी त अहिड़ा अहिड़ा माण्हू असां पंहिंजे चैनल ते खणी अचूं जेके अॻिते वधनि ऐं तरक़ी कनि। उमेदु आहे त अवां बिल्कुलु सपोर्ट कंदा असांखे, ऐं असांजे इन कम में जेको तव्हां दुआनि में यादि रखंदा त जीअं असीं कंहिं ग़रीबनि खे या कंहिं पोइते पियल इंसान खे अॻिते खणी अचूं ऐं जेको असांजो कमु आहे भलाई जो उन खे अॻिते वधायूं। शुक्रिया दोस्तों, महिरबानी जो तव्हां असांजे चैनल खे ॾिठो ऐं टाइम ॾिनो। लख कुर्ब जा।